ॿियो को कमु कोन्हे हाणे तव्हां भले वञो। कीअं अचणु थियो आहे? ग़रीबाणो अर्ज़ खणी आयो आहियां। चओ। अल्लाह बख़्श खे सम्झाए। मां छा सम्झायां अल्लाह बख़्श खे? अल्लाह बख़्श कयल संगाबंदी टोड़े वेही रहियो आहे। पोइ हिन में मां छा चवां हुनखे? संगाबंदियूं त टुटंदियूं रहंदियूं आहिनि। समझाइस तो इं न करे, मुझी इज्जत ऋण में तो न रोले। इहो तो ठीक है, पर जी तोखे पंहिंजी इज्जत प्यारी आहे तीअं अल्लाह बख़्श खान खे पंहिंजी इज्जत प्यारी आहे। मतलब साफ़ आहे, तुंहिंजे धीउ जो संग वठी अल्लाह बख़्श खान पंहिंजे गिचीअ में ख्वारी जो घटि विझणु नथो चाहे। हे सुलेमान खान मुझी न्याणी तो मासूम आहे। अल्लाह बस जा अल्लाह जे के कन भरिया आहिनि। इहो त तूं थो चवीं न, तो ख़बर आहे त तुंहिंजे धीउ जी ख्वारी सॼे शहर में थी पई हले। न इहो सरासर कूड़ आहे। इहो कूड़ आहे या सच आहे इन जी मूंखे का बि ख़बर कान्हे। मूंखे इहा ख़बर आहे त जॾहिं कूड़ सॼे शहर में हलंदो आहे त उहो कूड़ सच थी पवंदो आहे। सुलेमान खान मां हथ थो वधाई, अल्लाह बस खे सम्झाए। मुझे अॻियां हथ ॿधण सां छा वरंदुई? ये हथ वञी अल्लाह बख़्श खान जे अॻियां ॿध जिथां कुझु वरे। हाणे तूं वञे था? सुलेमान खान दुकान ते कोन वेंदी छा? कहिड़े मुंहं सां वञी दुकान ते विया? वरी छा थियो? अञा थी पुछी त छा थियो? शहर में हेॾी सारी ख्वारी हले पई, इहा तोखे नज़र में नथी अचे? तूं माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते कन छो थो ॾीं? कीअं न कन ॾियां? ॻाल्हि ही अहिड़ी आहे त छा कयां? पोइ सॼी उमिरि मूं वेड़े ईअं घर में पियो हूंदे छा? पोइ छा कयां? छा वरी छा कंदे? धंधे खां सवाइ घर जो गाॾो कीअं हलंदो? हो बेली, इहा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे। पेट जो दोज़ख त भरणो पवंदो, बेइज़तियूं सही बि पेट खे त भरणो आहे। अहिड़ी मंसूर जी मां इहे ॾींहं बि ॾिसण हासे ॾिठासीं। छा थियो? अम्मा मां शहर में न रहंदसि। छो अम्मा? मां जिते थी वञा उते मायूं मूंखे ताना थी वणनि। मां शहर में न रहंदसि। पर अम्मा तूं घर मां निकिरी छो थी? अम्मा मूंखे हितां कढो न त बाबा मूंखे नाने वटि छॾी अचनि।
मुझे नाना माता बच्चा बच्चा ने इहा ॻाल्हि आहे त मां मंसूर खे चवां थो तोखे ना नाननि में छॾे बस रो न बस कर पुट बस कर चयूं न मंसूर तोखे छॾे ईंदो रो न हाणे बस कर बच्चा बस कर बस अम्मा बस बस अम्मा बस मंसूर अला हाणे ॻाल्हि हीअ थी त अवल त पाण हिननि घर जे मामलनि में पऊं कोन पर पोइ तो जहिड़ो भाउरनि जहिड़ो यार ॻाल्हि खे चाॿी हणी स्टार्ट करे वेही रहियो आहीं पोइ ॿुधाए हीअ सेठ सलेमान ऐं अला बख्श ख़ान थी पाण में जुट ख़बर अथमि त इहे ॿई ॼणा पाण में जुट आहे मूं कॾहिं चयो तोखे ख़बर कान्हे का पर तूं मुंहिंजी पूरी ॻाल्हि त ॿुध भाउ भला ॿुधाए हिन अला बख्श ख़ान जो स्टेरिंग थी सेठ सलेमान जे हथ में खपे त पके ते चाढ़ेसि खपे त कच्चे में वठी वञेसि ऐं पंहिंजी नंढड़ी अदड़ीअ जो जेको संग फिटायो आहे न इहो सेठ सलेमान फिटायो अथई पर चाचो सलेमान त तूं मुंहिंजी ॻाल्हि त पूरी ॿुध इहो विच में हलंदी ट्रैफिक मां रोड क्रॉस करण जी कहिड़ी आदत अथई यार चओ भला चओ मुंहिंजा भाउ सेठ सलेमान इहो संग इन करे फिटायो आहे जो तूं सेठ सलेमान जी धीअ जो संग वठण खां पिण कढी बीह रहियो आहीं पाण त तोखे घणेई सम्झायो अदा पर तोखे ॻाल्हि सम्झ में न आई तूं गाॾीअ खे विच रोड ते बंदि करे बीह रहे इहो त ठीकु आहे पर मूं त शुरू खां ई इनकार करे छॾियो ही त थियल संगाबंदी टुटी आहे कयल वाइदो टुटो आहे इहा ई त ॻाल्हि आहे न इहा ई त मुसीबत आहे त हिते सॼी ट्रैफिक ऊंधी थी हले मुंहिंजा अदा मुंहिंजा भाउ कजे त छा कजे भाउ भला ईअं कजे त आऊं खणी चाचे सलेमान जी धीअ जो संग क़बूल करियां पोइ त अला बख्श ख़ान ॻाल्हि मञे थो कहिड़ी दुनिया में थो रही मंसूर अलाए जी कहिड़ी दुनिया में थो रही सेठ सलेमान तुंहिंजो माइट आहे पर मुंहिंजो सेठ आहे दा माइट खे एतिरो कोन सुञाणंदो आहे जेतिरो नौकर मालिक खे सुञाणंदो आहे सम्झी थो मुंहिंजी ॻाल्हि सम्झां पियो यार सेठ सलेमान हूअं त घणनि ई ॻाल्हियुनि तां मुड़ियो वञे दा पर जेकॾहिं थोरी बि खेसि ॻाल्हि दिलि में रहिजी वई न त संदसि बेइज़ती थी आहे त दुनिया ऊंधी थी पवंदी कॾहिं कोन मञंदो जेका ॻाल्हि थी वई सा थी वई दिमाग़ जो फाटक हिकु दफ़ो न बंदि करे छॾियईं त सम्झ त या उमिरि बंदि थी वियो इन करे मंसूर मुंहिंजा भाउ दिल जो सूर दिल में माठ करे पी वई शहबाज तुंहिंजो मतिलबु आहे त सेठ सलेमान ॻाल्हि न मञे थो कॾहिं बि कोन मञंदो इहो तूं मूंखां लिखाए वठ पर शहबाज मुंहिंजे करे मुंहिंजी भेण छो लोड़े इहा ई त मुसीबत आहे हीअ दुनिया त आहे ई लोड़ण जे लाइ था छा थो करे सघिजे हिन शहर में अलाए केतिरा माण्हू अलाए छा छा लोड़ींदा हूंदा छा ॻाल्हि आहे कुझु न आहे
काता गाला है दीप्ता बुद्धि छा कंदी आहे बुद्धंदियस छा कंदस छॾनी खे तूं ॿुधाए तूं कीअं बस जेको हाल आहे सो ॾिसी पियो भला हाणे टप वग़ैरह तो कोन थो थिए हाणे पका थी विया आहियूं का तकलीफ़ वग़ैरह तो न आहे थी त ॿुधाईंदसि काम तो वञा पियो तूं वञी पियो त पोइ पंहिंजे दिलि खे ॿुधाईंदसि सूर सभु कंहिंसां त कोन वणो आहे का तकलीफ़ वग़ैरह थी त पोइ शहबाज खे ॿुधाए छॾिजे तूं न मोटंदे छा मोटंदुसि पर थोरो वक़्तु लॻंदो विसारे छॾींदे छा न न न विसारींदुसि कोन यादि रखंदुसि यादि रखंदे त पोइ असां लाइ तुर ई खोड़ आहे वेंदो वक़्तु निकिरी पोइ भला हाणे मूंखे इजाज़त वञण वारनि खे कंहिं झलियो आहे खुदा हाफिज चंगू बाबा चंगो अम्मा चंगू मां चंगो बाबा
अस्सलाम वालेकुम साईं। बिस्मिल्लाह बाबला। ॾह रुपया खपनि नी? न साईं, पोइ कीअं चढ़जो? शरदे तालंग पे तो मुझे जो साईं सां कचहरी करेगा। कचहरी कचहरी कर कचहरी। शरद साईं वो छोकरी सुञाणी? कहिड़ी छोकिरी? शरीफ हाँ। हा सुञाणांसि थो। कहिड़े क़िस्म जी छोकिरी आहे साईं? तूं छो थो पुछीं? ईअं ई साईं। ईअं सुठी छोकिरी आहे। तोखे वणे थी साईं? मूं चयो न त सुठी छोकिरी आहे। पर साईं उहा त मंसूर साहब सां फिटल आहे। केरु थो चए? साईं आऊं थो चवां। तूं थो चए? ऐं साईं आऊं हिननि पंहिंजे अखियुनि सां ॾिसो पियो अचां। तूं थो चए? कुछ ॾींहंनि खां मंसूर नज़र नथो अचे। केॾा ॿाहिरि हली विया छा? कहिड़ो मंसूर साईं? कहिड़ो मंसूर? कोन सुञाणी छा? हू छोकिरो साईं? छा ॻाल्हि आहे? ख़ैर त आहे? ख़ैर आहे साईं। मूंखे ख़ैर नज़र नथो अचे। कॾहिं कॾहिं ध्यानु ॿिए पासे हली वेंदो आहे साईं। अॻे त तुंहिंजो ध्यानु ॿिए हंधि न वेंदो हो। को मसइलो थी पियो आहे छा? को मसइलो न आहे साईं। कीअं थो चईं त मसइलो न आहे? ऐं सच थो चवां साईं, को मसइलो न आहे साईं। का अहिड़ी ॻाल्हि न आहे साईं। शेरल, मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जीअं आउं तोखां लिकल न आहियां तीअं तूं मूंखां लिकल न आहीं। पर हाणे आउं ॾिसी रहियो आहियां तूं पंहिंजे पाण खे मूंखां लिकाए रहियो आहीं। अव्हांखे अजायो शक थो पियो साईं। आउं अजायो शक न कंदो आहियां। ॿुधाई? आई के ना अम्मा अच्छा थी पर वनी के ना थी। शरीफा जा पी ॾिठो ई पंहिंजी छोकिरीअ खे। छो छा थियो? अची वाइड़ी थी आहे। छा थी करे? छा वरी छा कंदी? केरु सम्झायसि त ग़रीब जो ॿार ककरनि जे पोयां डोड़ंदो त धक खाईंदो। ककरनि जे पोयां?
मतलब बस ईअं ई कुझु न। पर आउं बि त ॿुधां कहिड़ी ॻाल्हि पे कई। शरीफ़ा जो पीउ चयमि न, का ॻाल्हि कान्हे, कुझु बि कोन्हे। छा त ॻाल्हि आहे? वरी साॻी ॻाल्हि, ॿियो कुझु कोन्हे। बसि अलाए कहिड़ा कहिड़ा पूर था पावनसि, ॾिठो ई त चांहि अध में छॾे हली वई। अलाए कहिड़ा खुटका अची वेठा अथसि अंदर में, ख़बर ई नथी पवे। शरीफ़ा जी मां हेड़ियुनि हालतुनि में दिलि में खुटका न वेहंदा त ॿियो छा थींदो? रुगो शरीफ़ा जी त ॻाल्हि न आहे, हिते त हर कंहिंखे खुटको लॻो पियो आहे। हाय हाय, अलाए छा थींदो। अच अच पुट, हलिया हलिया। पुट तूं हिते? ख़ैर त आहे न मां? चाचा मंसूर ईंदो बि सही या? मंसूर पुट, तुंहिंजी दिलि छा थी चवे पुट? अलाए मोटंदो अलाए कोन मोटंदो। हा पुट, अहिड़नि मामलनि में ईअं थींदो आहे बच्चा, कॾहिं कॾहिं दिलि मिसिंग करणु लॻंदी आहे। छा कंदी आहे? मिसिंग कंदी आहे पुट, मिसिंग मतिलब त दिलि हेॾां होॾां थिड़ंदी आहे, का ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी आहे त हाणे अलाए छा थींदो। पोइ चाचा मंसूर ईंदो? हा पुट, छो न ईंदो, घर हिते अथसि, गाॾीअ जूं चाबियूं हिते छॾे वियो आहे ऐं दिलि जो बस स्टॉप हिते अथसि, ज़रूरु ईंदो पुट। चाचा चिट्ठी लिखिस तो सिघो अचे। चिट्ठी लिखांसि? पुट मां तुंहिंजी दिलि कोन थो टोड़ियां पुट, ऐं तूं पुट दिलि लाहिजांइ बि न, बाक़ी मूंखे पुट ॻाल्हि में कुझु गुड़ थो नज़र अचे। कीअं? उहो हीअं पुट त मंसूर जेको आहे न पुट, उहो आहे एयर कंडीशनड कोच, ऐं पुट तूं बाबा तूं कच्चे में हलण वारी हिकिड़ी मिसकीनड़ी बस आई। मूंखे सम्झ में कोन थो अचे त इहो मामिलो कीअं ठहंदो। चाचा तूं ये गाॾियुनि वारी लाइ कहिड़ी ॻाल्हियूं थो करी? अच्छा चङो पुट, तूं भला ॿेड़ियूं त तो ॾिठियूं आहिनि न? चाचा आउं ॼाई ॿेड़ी में आहियां। बसि त पुट हिकिड़ी ॿेड़ी थींदी आहे न जंहिंमें मोटर लॻल हूंदी आहे, मोटर, हा, उनखे छिकर बि आहे त मोटर फट 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 करे मोटर हली पवंदी आहे, हा, आहे न पुट? आहे। ऐं पुट ॿी हिकिड़ी ॿेड़ी बि थींदी आहे, वंज वारी ॿेड़ी। सो पुट मंसूर जेको आहे न, मंसूर आहे मोटर वारी ॿेड़ी, ऐं पुट तूं आहीं वंज वारी ॿेड़ी। मूंखे का ॻाल्हि सम्झ में कान थी अचे पुट त इहे ॿ ॿेड़ियूं बरोबर कीअं हली सघंदियूं बच्चा? शरीफ़ा बाबा तूं दिलि लाहे वेही रही छा? अरे न बाबा न रोइबो कोन्हे, न रो बाबा न रो, अलाह सभु चङी कंदो, हिमत खां कमु वठो बच्चा, अलाह सभु चङी कंदो। पोइ छा करियां चाचा? बाबा कुझु बि कोन कयो, कुझु बि कोन कयो। मंसूर तमामु सुठो छोकिरो आहे बाबा, तमामु सुठो छोकिरो। हू मोटर वारी ॿेड़ीअ में हलई, वंज वारी ॿेड़ी में हली वेंदो, अहिड़ी त का बि ॻाल्हि कान्हे। रख अलाह ते, अलाह मन जूं मुरादूं ज़रूरु पूरियूं कंदो, ज़रूरु पूरियूं कंदो। हिमत कान हार, हिमत कर बच्चा, हिमत कर। पर हिनजे लाइ तोखे को कमु करणो पवंदो बच्चा।
तूं पंहिंजूं नज़रूं सिधियूं रोड ते रखजांइ, तुंहिंजा हथ स्टीयरिंग में सोगा हुजनि, ऐं पुट तुंहिंजा पेर ब्रेक ते हुजनि। पोइ अलाह कंदो त सभु ठीक थी पवंदो, सभु ठीक थी वेंदो, घबराए न। हाँ, अच्छा ही वठ वञा लुड़को उगी छॾ बच्चा, रो करण विचारण में भाउ सलीमान खान अची विया लावेश खान? जी। ॿिया कहिड़ा हाल वाला? सब ठीक ठाक आहे, सभु ख़ैर लॻो पियो आहे? अल्हम्दुलिल्लाह। लावेश खान ही जेको पाण वारो हरमा आयूब इहो केतिरनि ॾींहंनि खां नज़र कोन थो अचे, का ख़बर नथी पए। तूं इन रोल अयूब जी ॻाल्हि थो करी छा? जेको ठुमरियूं हणंदो माण्हुनि खां पैसा चराईंदो अथे? हा, इन जो हिकिड़े हंधि पेर थोरी थो टिके, कॾहिं किथे वते धिका खाईंदो। हाणे बि हलियो वियो हूंदो पिनण कंहिं ॿिए शहर में, पर तोखे छो चीन जो फिक्र लॻो आहे? बसि को कमु अथसि। कमु ऐं अयूब में? हा, पर इहो त वाहियात माण्हू आहे। वाहियात माण्हू आहे तॾहिं त कमु पियो अथसि लावेश खान। ही दौर ई अहिड़ो आहे जो वाहियात माण्हुनि में कमु था बासनि। यार सलीमान खान, कॾहिं कॾहिं तूं बि अजीब ॻाल्हियूं कंदो आहीं। भला हिन मुल्क में का वाहियात माण्हुनि जी खोट आहे छा? मुल्क भरियो पियो आहे। जे अयूब न त कंहिं ॿिए खे छॾे वठिबो, पर तूं रुगो इहो ॿुधा त तुंहिंजो कमु कहिड़ो अयूब में? ख़ैर अहिड़ो को ख़ासि कमु कोन्हे। त पोइ फिक्र छा जो आहे? फिक्र त ॿिया बि घणा आहिनि। मसलन ही जेके अब्दुरहमान वारा आहिनि, इन्हनि जे लाइ कुझु न कुझु त करिणो पवंदो न। यार सलीमान खान, ज़ोरावर माण्हू आहीं, छल न कंहिंजे पोयां पर ॿुध, हेॾी जुठ थी अथनि, सॼे शहर में ख्वार थी विया आहिनि। छोकिरीअ खे बि नानाणा ॾियारे मोकिलियऊं। अब्दुरहमान आहे जो हुनजी खंघ ई नथी बीहे। तुंहिंजी अञा बि दिलि न ठरी आहे? दिल कीअं ठहंदी आहे लावेश खान? अञा त शुरूआत आहे। इहो त पहिरियों धक आहे, ॿी मल त अञा पई आहे। ठीक मंसूर जो ख़त आयो आहे। छा लिखियो अथसि? लिखियो अथसि त मामे वारा नथा छॾीनि, अचण में कुझु ॾींहं लॻंदा। माना त उते दिलि लॻी वई अथसि न? उते दिलि कान लॻी अथसि, दिलि हिते लॻल अथसि। ॿुध, वरी हूंदी ॻाल्हि। मंसूर जी मां ऊंधी ॻाल्हि कोन थो करियां, सिधी ॻाल्हि थो करियां। पूरा 5 साल यूनिवर्सिटी में रहियो, ख़त कोन लिखे।
ही पहिरियों भेरो आहे जो उते पहुचण शर्त ख़त लिखियो अथसि। इन जी माना त हुन जो ध्यानु हेॾां छिकियो न। माण्हूअ जी दिलि जेॾां छिकी खाईंदी आहे ओॾां ख़त लिखंदो आहे। अॻे ख़त कोन लिखियईं, हाणे छो लिखियो अथसि? अस्सलाम वालेकुम। जी मंसूर किथे आहे? को कम आहे मंजस? बिना कम जे मां कंहिंजे दर ते न वेंदो आहियां। ओ कम ॿुधाए। हिकिड़े माण्हू जो कम ॿिए माण्हू खे न ॿुधाईंदो मां। को अहिड़ो को ॻुझो कमु आहे छा? मंसूर किथे आहे? हिते कोन्हे, ॿाहिरि वियल आहे। ठीकु आहे, पोइ मां वञां थो। माण्हू आहे ढोर आहे, न ॻाल्हि न मुहार। मंसूर शहर में कोने को साईं? मंसूर के छड़ तू पंहिंजी ॻाल्हि कर। मुंहिंजी ॻाल्हि ते? जी हुकुम थिए साईं। कूड़ ॻाल्हाइणो हुजे त हींअर ॿुधाए छॾ त तोखां कुझु बि न पुछां। हिकिड़ो अखर बि कूड़ न ॻाल्हाईंदो साईं। मूंखे कीअं पक थिए त कूड़ कोन ॻाल्हाईंदे? पक पइजी वेंदी साईं। दरिया ख़ान खे तो क़त्ल कयो? जी साईं। दादन ख़ान खे तो क़त्ल कयो? जी साईं। छो? मूं चार ॿिया बि खून कया आहिनि साईं। कंहिंजा कंहिंजा? दादन खान दरिया खान खां अॻु धड़ियल महबूब खान ऐं आलम खान खे बि मूं मारियो आहे साईं। सेठ सलेमान जे मैनेजर ऐं अयूब खे बि मूं मारियो आहे साईं। मां चांद खून जो जवाबदार आहियां साईं। पर छो? दादन खान दरिया खान खे इन करे मारियुमि साईं त जीअं मूंखे ख़बर न पवे त धड़ियलनि खे मूं मारियो आहे साईं। बाक़ी 4 ॼणा? बिना साईं। वे नंढड़ो हिकिड़े ॾींहुं पंहिंजी नंढड़ी भेण सां रांदि खेॾी रहियो साईं त बाबो घर में दाख़िल थियो। छो तूं मारी? छा ॻाल्हि बाबू जीअं ई घर में दाख़िल थियो साईं
मुझी मां मुझी नंढड़ी भेण खे खून करे छॾियईं साईं। ॻोठ जे माण्हुनि ॿुधायो त मुंहिंजे पीउ मुंहिंजी भेण ऐं माउ खे गैरत में अची मारे छॾियो साईं। मूंखे ख़बर न आहे साईं त गैरत छा थींदी आहे साईं। को बि मर्द जॾहिं कंहिं औरत खे तंग कंदो आहे साईं त मूंखे ईअं लॻंदो आहे त मुंहिंजी माउ भेण खे को क़त्ल करे रहियो आहे साईं। क़त्ल करे इन्हनि माण्हुनि खे मारण खां पोइ मूंखे सुकून मिलंदो आहे साईं। सुकून मिलंदो आहे साईं। मूं इन्हनि सभिनी खे इन करे मारियो साईं त उहे शरीफ़ा खे तंग कंदा हुयासीं। मां शहन खून जो चाहता रहिया साईं। छोकरा पानी प्यार मूंखे। साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। वे 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 बाबा। साईं कुर्सीअ ते विया? अरे बाबा कुर्सियूं हूंदियूं ई वेहण जे लाइ आहिनि। वे तूं वे। महिरबानी साईं। कमकार कीअं पियो हले तव्हांजो? बस सरकार अलाह साईं पियो ॾिए असां पिया खाऊं। का तकलीफ़ त कान्हे? हूंदी सही त मुंहुं ॾियो वेठा आहियूं साईं। तकलीफ़ूं त हूंदियूं ई मुंहुं ॾियण लाइ आहिनि। छिके ताणे वक़्तु पिया पूरो करियो। इहो त आहे सरकार। मां नथो चाहियां त तव्हां छिके ताणे वक़्तु पूरो करियो। पोइ साईं? हा मां चाहियां थो त तव्हां सुखिया सताबा थी रहो। दुआ करियो साईं त सुखियो सताबो वक़्तु गुज़रे। मालिक न दुआ मुंहिंजी तोखे लॻे या न लॻे या ॿी ॻाल्हि आहे, पर मूं तुंहिंजे लाइ रहण करण खाइण पीअण कपिड़े लटे या जे जो बंदोबस्तु करे छॾियो आहे। अलाह साईं तव्हांजे बचन में बरकत विझंदो साईं। पोइ छा ख़्यालु आहे? साईं जीअं चओ तीअं करियूं। हाणे तूं ईअं कर, ॿाहिरि मुंहिंजो नौकर वेठो आहे, हुन सां गॾिजी वञी नओं कर ॾिस। जी साईं। उन खां पोइ सिधो पंहिंजे घर वञ, उतां लॾो खणी अची नए घर में रह। पोइ मां तव्हां सभिनी खे धंधे सां लॻाए छॾींदुसि। ठीकु आहे? ॿियो त सभु ठीकु आहे साईं, पर जे असां पुराणे घर में रहिया पिया हुजूं हा त? न ईअं न, तोखे मुंहिंजे ॾिनल नए घर में ई रहणो पवंदो। इन लाइ जो कमकार लाइ थोरो तकलीफ़ थींदी आहे न मूंखे। ठीकु आहे? ठीकु आहे साईं। पोइ तव्हां लॾियूं था? हा जल्दी सामान खणी नए घर में अचु। ठीकु आहे साईं। इजाज़त है? हा भले भले। सलाम अलैकुम।